सॼे मुल्क जी राणीपुर में भी मुसलसिल बरसातुनि जे वसकारे खां पोइ शहर जा रोड रस्ता पानी की लपेट में अची विया। शहर के मुख्य चौकन चौराहन बाज़ारुनि पुराणो स्टॉप गंबट मोड़ भिटाईमाला समेत मुख़्तलिफ़ गेटनि ऐं घरनि में बरसात जो पानी तलाह करे बीहजी वियो। भिटाईमाले में केतराई घर ड्रई पट थी विया। बरसात ऐं सिम जो पानी गॾिजी ॿोॾ वारी सूरत हाल अख़्तियार करे वरिती। रहवासी लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण लॻा। पब्लिक हेल्थ ऐं ॿी इंतज़ामिया अॻो निंड सुतल। कंहिं बि वक़्तु वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। भिटाईमाले जे रहवासियुनि जो चूंडियल नुमाइंदनि प्यार अली शाह जीलानी, सैयद सूरज दस्तगीर, कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर खां नोटिस वठी पानी जल्द निकाल कराइण जो मुतालबो। दौड़ तालका जे 52 नसर जे ॻोठ शहीद